नाज़रीन, दादू शहरी भरपासे में बदमनी चोट चढ़ी वही है। आए ॾींहुं चोरी फुरू थियण बावजूद पुलिस गफ़लत जी निंड सुतल है। ॾिसूं था नवीद कुरैशी जी रिपोर्ट। नाज़रीन, दादू ज़िले दादू जे अंदर बदमनी भड़की पई है। एसएसपी दादू मुकम्मल तरह से नाकाम थियो है। अमन अमान कायम कराइण में शहरी सख्त परेशान है। शहरी रात जो जागी गुजारन पिया। चो हितां जो एहतिजाज कन पिया शहरी, उन्हनि खां पुछा कि उहे छा चवनि। पुरू धाड़ा हितां जो नाहल एसपी आ जेको सिर्फ़ माल कमाइण लाइ थाणा विकड़ियूं वेठो आहे ऐं इन ते वीज़ा ते पुलिस वारा विया आहिनि, उन्हनि खे वापसि करे ऐं असां एसपी दादू खे चऊं था या मुड़ुस माण्हू थी ज़िलो हला या दादू ज़िले मां असांजी जान छॾ। असां मुतालबो था कयूं अला अख़्तियारनि खां त हिन एसपी करप्ट एसपी आहे या हिन खे हटायो या हे कमदारी वेठो करे। 3 महीननि खां मुसलसल दादू में 3 महीना 4 महीना शायदि थिया त बदमनी वधी वई आहे। हर तक़रीबन सॼे दादू जे ज़िले में जेके दादू में तालका अचनि था, जोही, मेहड़, खैरपुर, तमामु बदमनी वधी वई आहे। असां उन बदमनी जे ख़िलाफ़ इहे एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे ऐं जेकॾहिं अञा बि अमन न थियो त असां वधीक एहतिजाज कंदासीं। न को असांजी पघार बंदि थी आहे, न को मूंखां ई मोटरसाइकिल फुरी आहे। असां शहरनि जे लाइ आया आहियूं, शहरनि लाइ आया आहियूं त बदमनी वधी वई आहे त उनजे ख़िलाफ़ असां एहतिजाज रिकॉर्ड कयो आहे। जे अमन न थियो त असां वरी हिकु भेरो ॿीहर एहतिजाज सख़्तु एहतिजाज कंदासीं। ये जेको आहे सो एहतिजाजी मुज़ाहिरो आहे। म्यूनिसिपल पार्क खां दादू प्रेस क्लब ते असां आया आहियूं शहरी। इहा असांजी घुर आहे त शहरियुनि खे अमन खपे, सुकून खपे ऐं इन करे ॾिसूं था त जेके मुहाफ़िज़ असांजा आहिनि ज़िले जो कमानी जेको आहे उहो नाहल हिते मुक़ररु कयो वियो आहे। पुलिस जेको आहे सो थाणा विकाणजी चुका आहिनि, उहे नाहल पैदा थिया आहिनि, जंहिंजे करे शहरनि जो अमन तबाह थी वियो आहे। शहरी हर रोज़ फुरजनि लुटजनि पिया। असांजी इहा घुर आहे त शहरनि खे अमन खपे ऐं अहलियत वारा ऑफिसर मुक़ररु कया वञनि ऐं जेको आहे सो रिश्वत हराम पाई ख़तमु कई वञे ऐं जेके मंशात जेकी शहर में वापराइजे थी, नौजवान नस्ल तबाह ऐं बर्बाद थी रहियो आहे, उनखे ॿुधो ॾिनो वञे। पुलिस ही जेको ऑफिसर साहब आहे, शेख साहब, इहो बिल्कुलु नाकाम थी चुको आहे। वॾो रिश्वती आहे, इनखे हटायो वञे। को एसएसपी साहब बिल्कुलु मुसलसल ख़ामोश रही करे असांखे मजबूर कयो अथसि रोडनि ते निकिता आहियूं ताकी असांखे अमन नथो ॾिए। तमामु बदमनियूं रही आहे, गाॾियूं फुरियूं थी वञनि, मासूम ॿारनि खां गाॾियूं फुरियो था वञनि, वॾनि खां फुरियो था वञनि, ढोर कढियो था वञनि, सामान फुरियो था वञनि, पर घरनि में धाड़नि जे बावजूदि एसएसपी साहब हिकिड़ी बि चोरी कान वराई आहे। एस जो साहब बिल्कुलु ख़ामोश आहे। असां हिननि खे अपील कंदासीं, खुदारा तव्हां खां अमन नथो थिए त ज़िलो छॾे वञो।